मानू शाह लतीफ़ जे मज़ार ते अचे ऐं उते हू जेको सो पंहिंजे वतन सां आशिकी जी ॻाल्हि करे ऐं दिलि में जेकॾहिं हुनजी ॿियाई हुजे त हुनजे अखरनि खे ज़बान साथी यार जो माण्हू जेके दिलि में शक हुजे न जंहिं माण्हू में तव्हांखे शक हुजे उनजे क़ौमी जज़्बे में शक हुजे वतन जे लाइ वतन सां मोहबत जो जेकॾहिं उन्हनि माण्हुनि में शक हुजे हिते अची अचोसि जवान खन कसम हथमथे खन वतन सां निभाए ॿ अखर ॻाल्हाईंदो वो ॿ अखर उनते गवाह थी वेंदा त इहे ॿ अखर सची बि कमु कयो इन करे त असां पर सिंध जी ॻाल्हि उनजी सकाफ़त जी ॻाल्हि उनजी तहज़ीब जी ॻाल्हि उनजी तारीख़ जी ॻाल्हि उहो सभु थियल सियातियुनि जी ॻाल्हि उहो सभु थियल जबर जी ॻाल्हि उहो सभु थियल समय दर्दनाक बेवाजिबियुनि जी ॻाल्हि उन सां समय दिलि ॾारींदड़ ज़िलतनि जी ॻाल्हि जी सभु दास्तान असां हिते पिया दोहरायूं ऐं थियण बि घुरिबो हो ऐं असांखे सच में ईमानदारी जी ॻाल्हि आहे ईअं न आहे कॾहिं कॾहिं ईअं बि ज़रूरु थिए थो कॾहिं कॾहिं ईअं बि ज़रूरु थो थिए त का ॻाल्हि कंहिं ॻाल्हि में उन माण्हू जी एतिरी सचाई हूंदी आहे कंहिं ग़म जे इज़हार में उन माण्हू जी एतिरी दिलि शामिल हूंदी आहे कंहिं वफ़ा जी ॻाल्हि करण में उन माण्हू जी ॻाल्हि में एतिरी सचाई हूंदी आहे जो माण्हू उहो ऋण में जेकॾहिं ॻाल्हि करे त उहो ऋण बि तक़दुस जी सरज़मीन थी पवंदो आहे जेकॾहिं को माण्हू क़ुर्बानी ऐं पंहिंजे वतन सां निभा जो कसम जेकॾहिं उहो माण्हू खे थर में खणे थो त उहो थर जो बर ऐं उनजी जेको सो वारी जी वाट जेको आहे उहा जेको आहे सो ज़िंदगी जी हिकिड़ी आलमगीर शारा में थी पवंदी आहे ऐं उहा मुक़दस शइ थी पवंदी आहे ईअं माना जिते चङियूं ॻाल्हियूं कबियूं उहे पट बि मुक़दस थी वेंदा आहिनि ऐं के पट अहिड़ा मुक़दस हूंदा आहिनि जिते माण्हू ॿी ॻाल्हि कंदो आहे त उहा ॻाल्हि वधीक 100 दफ़ा धारियुनि जी अलगार ऐं धारियुनि जी असां सां ज़्यादती धारियुनि जी जलगार ऐं धारियुनि जी असां सां ज़्यादती जो दास्तान एॾो वॾो लिकल ऐं छिपल कोन्हे छाकाणि त असांजी छा साहिबु चयो आहे न सुख जीता सूर समाईता सुख माण्हू नसीब ते असांखे थियो ई मिलियो ई असांखे मिलियो ई हो अॼु जेकॾहिं वेही तव्हां जेकॾहिं हिसाब किताब रखंदा त सिंध हमेशह तारीख़ में सदन खां वठी धारियुनि जे जबर जी शिकार रही आहे सिंध जा शहर सिंध जूं बाज़ारियूं सिंध जूं बनियूं सिंध जा दरिया सिंध जूं वाटूं सिंध जो आसमान ऐं सिंध जे आसमान जा हू सभु तारा ऐं ज़मीन जा सभु सरा इन ज़ुल्म जबर जा गवाह जेकॾहिं पुछंदो ऐं जेकॾहिं उनजी ज़बान सम्झंदो जेकॾहिं उनजी ॿोली सम्झंदो त उनजी गवाही ॾींदा त असांजी जेको सदाई धारींदा ज़ुल्म ऐं दरगत जा शिकार इन करे असां हर दौर ऐं हर ज़माने में इहा ॻाल्हि कई आहे त धारियुनि असांखे कॾहिं भुरिया ई धारिया मिटनि हुई या न थिया मथी देर मन में खिलियो ठिकारे सुबुह उथी सारा उथण उतार में उनजे मन में हुई ॿधी असांजी खिली ठिकारण छा थींदो तुंहिंजे भाकर विझण सां छा थींदो जेको माण्हू पंहिंजे रूह में तुंहिंजे लाइ खंजर खणे बीठो आहे उनखे सवे चुमियो वियो सवे भाकर विझो उनखे गुलनि में तोरियो सितारनि में तोरियो रोशनी में तोरियो भाकर विझो चुमो ॾियो ऐं उनजे ज़ुल्फ़ खे सजदो करियो उन माण्हू जे रूह मां ज़हर ख़तमु न थींदो उहो दिलि में बहाल थियो खंजर हथ में खंजर जेको हूंदो किरी सघे थो हथ में खंजर जेको हूंदो किरी पवंदो हथ प्याले में ज़हर जेको आहे उनखां तूं बची सघीं थो हथ में जेको जंहिं माण्हू जो खंजर आहे उनखां तूं बची सघीं थो हथ में जंहिं माण्हू बंदूक आहे उनखां तूं बची सघीं थो पर जंहिं माण्हू जो दिलि जंहिंजे मन में मदी आहे जंहिंजे रूह में जंहिंजे दिमाग़ में जंहिंजे शऊर में जंहिंजे सॼी ज़लालत जे तसव्वुर में तुंहिंजे ख़िलाफ़ बंदूक आहे उन रूह ज़मीन जो को माण्हू पंहिंजे मुहाबे सां ऐं पंहिंजी इंसानियत सां भाईपी सां ॻाल्हियुनि सां प्यार सां भाकरनि सां उहा बंदूक करे
फांकरनि सां प्यार सां ऐं ॻाल्हियुनि में उहे बंदूक पट ते रखी सघजनि था जेके माण्हुनि जे हथनि में, उहे खंजर त ज़मीन ते रखी सघजनि था जेके माण्हुनि जे हथनि में, उहे प्याला त थोरे रखी सघजनि था जेके माण्हुनि जे हथनि में, पर जेके माण्हुनि जे दिलि में ऐं पंहिंजे रूह में ऐं अंदर में ऐं माण्हुनि जे खून में ज़हर जा प्याला आहिनि उहे ॻाल्हियुनि सां ख़तमु कोन थींदा। हिन सरज़मीन ते जेके ग़ैर माण्हू रहनि था, असां हज़ार बार उन सां ॻाल्हियूं कयूं, असां हज़ार बार उन सां मोहबतूं कयूं, असां उनजे बचनि खे पंहिंजो बचो सम्झो आहे, असां उनजे नियाणियुनि ते गंदियूं विधियूं, पोइ उनखे हया न थियो आहे, हुन सभु शहर जे असांजे ॿारनि खे जोड़ाए मारियो आहे। असीं कॾहिं बि इन्हनि माण्हुनि जी भाइटिनी में असांखे क़ाइमु कुझु असीं ऐलान था करियूं दोदे सुमिरे जी मज़ार, दोदे सुमिरे जी मज़ार, उनजी तुरबत, उनजी मिट्टी ऐं उनजो सारो पट हवा बनाए असीं इहा ॻाल्हि था करियूं त असांखे सिंध में ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि ते एतबार न आहे। इहा ॻाल्हि का ओचिती असांखे कोन पढ़ाई आहे, या का जेम्स ओचिती असांखे कोन पढ़ाई आहे, या का पली जी असांखे ओचिती कोन पढ़ाई आहे। क़ौमी शऊर ऐं क़ौमूं बणजण ऐं क़ौम थी विढ़ण जी जेकी सूरत हाल आहे उहा को ओचितो कंहिं माण्हू जे फरमाइश ते कोन थींदी आहे, उहा को ओचितो कंहिं माण्हू जे सॾ ते कोन थींदी आहे। तव्हां असां सां विढ़ी विढ़ी तव्हां असांजे शहर ॿारे, माण्हू मारे, रोज़गार खसे, दरिया खासे, पनियूं खसे, असांखे क़ौम बणजण न वठी वञूं पिया। असीं क़ौम बणिया आहियूं अव्हांजे ज़ख़्मनि खां। न त को माण्हू किथे वेठो तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं के कबीले सां झेड़ो थींदो ॿियो कबीलो मुंज़म थी वेंदो, जंहिं माण्हू सां को झेड़ो कोन्हे, जंहिं माण्हू सां को माण्हू ज़्यादती कोन थो करे, जंहिं माण्हू खे को माण्हू तंग कोन थो करे, उहो कॾहिं कबीलो मुंज़म न थींदो। शहर आहे ॿार, कहिड़ी ज़रूरत आहे हर कोई माण्हू खे, पर जेको मिसकीन आहे, जेको सटिजे थो, जो मार जेको छो अॼु असीं मुंज़म आहियूं। असीं हिकिड़ी ॻाल्हि था कयूं, अवां धरती असां खां खसे वञो तॾहिं बि असीं पंहिंजी धरती जी दावा त हथ न खणंदासीं। अवां सारो असां खां सिंधू खसे वञो, पर असीं सारे सिंधू त छा बि हुनजी हिकिड़ी लहर जा मालिक आहियूं, वारस आहियूं, ऐं इन जी दावा त असीं कॾहिं बि हथ न खणंदा। सिंध जी मालिकियत हथ न खणंदी। असीं अॼु बि चऊं था सिंध असांजी आहे, असीं अॼु बि चऊं था सिंधू दरिया असांजो आहे, असीं अॼु बि चऊं था त सिंध में ॿेरा माण्हुनि खे रहण जो को हक़ न आहे, जे रहे त माण्हू थी रहे। बचड़े रोज़गार पिया करियूं, 10,000 माण्हू बेगुनाह असांजे शहर में मरे, बचड़े वाले शर्म न थियणु घुरिजे। तव्हां बचनि जो नालो ख़बर, तव्हां चओ असीं बचड़े वाले, तव्हां चओ था त असीं पाण कलमे भाउ आहियूं। तव्हां कलमे जी ॻाल्हि था करियो, तव्हां मज़हब जी ॻाल्हि था करियो, तव्हां दीन जी ॻाल्हि था करियो, तव्हां ख़ुदा क़ुर जी ॻाल्हि था करियो, ऐं साॻी तव्हां मासूम बचनि खे क़तल था करियो। असांजी पनियुनि में अखियूं था विझो, असांजे दरियाउनि में अखियूं था विझो, असांजे शहर में उहा कदम वरी कचहरी कई अथनि पर यार मोहम्मद यूसुफ वारा ॿियो ख़बर चओ हाणे असीं रहूं सिंध में था, पर असांखे हिसाब किताब ऐं तहक़ीक़ात असांजो रहंदो मर्कज़ हुसैन जे घर में वास्तो असांजो यज़ीद साहब, ऐं हुसैन जे घर में वास्तो असांजो जदीद साहब। दोदे जे घर में रहूं था, माइटी असांजी जेकी आहे सो थींदी अलाउद्दीन खिलजी वेठा आहियूं फ़लस्तीन में, पर असांजी यारी जेको आहे सो आहे इसराइल। शर्म का हया जी ॻाल्हियूं कहिड़ियूं छा करियूं, जॾहिं रहूं कराची में था, आहियूं सिंध में रहूं था, पंहिंजा शहर आहिनि, पर असांजी विची मर्कज़ सां रहंदी, माना उन में इहो ॾिनो आहे त मर्कज़ में आइनी तरमीम करे, मर्कज़ में आइनी तरमीम करे असीं पंहिंजे शहरनि जेके शहर सभु सिंध जा शहर चवंदा न बल्दियाती इदारनि जी ॻाल्हि पिया कनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल जी ॻाल्हि पिया कनि, माना सभु शहर उन्हनि समूरनि शहरनि खे ॾियणु वठणु, उन्हनि जे लाइ कानून साज़ी करणु, उन्हनि खे पैसो ॾियणु, उन्हनि खे जेके सभु शयूं ॾियण जो इख़्तियार हुननि खे हूंदो मर्कज़दारनि खे। माना पोइ जिते असीं आहियूं उते मींहुं वसे, जिते न आहियूं उते जेको आहे सो भरे नुकार।
जेकॾहिं असांखे कराची में मिले इख़्तियार पोइ हिते सभु टपड़ हिते लाहियो बाक़ी सिंध जा सभई ज़िला जेके आहिनि उनखे कुझु बि न ॾियो ऐं उनखे गर्क कयो इहे सभु शयूं सम्झूं पिया साज़िशूं लॻियूं पियूं आहिनि सभु पंहिंजा पेर खुलण जे लाइ नवां नवां कानून ठहनि पिया नयूं नयूं सिलसिला बि ठहनि पिया नवां नवां दीन ऐं फ़िक़ा बि ठहनि था बाबा हीउ फलाणे मुहाबे पाण सां